खुदा मालूम कंहिं रंगी चमन में छो न जायासीं चुड़ियासीं दामन सहरा में खुशबू जाई अयाज़ शेख अयाज़ इहो शहर जंहिं कैफ़ियत में जॾहिं बि लिखियो हूंदो उनजी कैफ़ियत उहो ई ॼाणे हुनखे जीअर ई वॾो दर्द मिलियो वॾो कर्ब वॾी पीड़ा वॾियूं वैधनूं थियूं हुन सां जीअरे बि ऐं हुनजे मोए खां पोइ बि हुन सां वेदनूं जारी आहिनि ऐं वॾो हिकिड़ो अलमियो इहो आहे त हुन सां जीअरे जिन माण्हुनि वेदनियूं कयूं उहे जमायती हुया उहे रुजत परस्त हुया ऐं जीअरे जेके माण्हू वेदनियूं कनि था उहे सोकाल तरक़ी अदबी संगत खे कब्ज़ा कयूं वेठा आहिनि ऐं उहे सोकाल क़ौम परस्त आहिनि सोकाल तरक़ी पसंदि आहिनि जिन काल मूं ते बि कूड़ा केस करे मूंखे हिकिड़े ख़तरनाक केसनि में जेल माणियो हो तो अयाज़ जो जेको ही कर्ब आहे मुंहिंजे ख़्याल में अगरि अयाज़ जो रूह अॼु असां सां गॾु आहे हिते त हू हिन कर्ब वारे पहलूअ में हिन कर्ब वारे फेज़ में वधीक दर्द में हूंदो छो त क़ुर्बान बुख़्ती हुनखे अज़ियत ॾे हुनखे इब्राहिम ख़लील अज़ियत ॾे की जमायती अज़ियत ॾियनि बज़्म शोरा जा माण्हू अज़ियत ॾियनि रुजत परस्त माण्हू अज़ियत ॾियनि त शायदि इहो त हुनजे लाइ फ़ख्र जो मक़ाम हो ऐं जंहिंखे हुन ज़माने में साईं गिरामी साहब तमामु वॾे अंदाज़ में दिफ़ा कयो हो अयाज़ जो मशरिक़ी शाइरी जा फ़नी क़दुर ऐं रुझानात हुनजो कमाल जो किताब अॼु बि पियो आहे जंहिं ज़माने में अयाज़ ते मज़हबी धुरियुनि इंतिहा पसंदि मज़हबी धुरियुनि जमायती मज़हबी धुरियुनि ऐं रुजत परस्त मज़हबी धुरियुनि मज़हब जे अंदरि काफ़ी तरक़ी पसंदि माण्हू बि आहिनि हक़ परस्त माण्हू बि आहिनि सूफ़ी ख़्याल जा माण्हू बि आहिनि हुसैनी बि आहिनि हुसैनियत परस्त बि आहिनि पर जंहिं नमूने हुन ते उन ज़माने में इल्ज़ाम लॻा ऐं उनखे जंहिं नमूने गिरामी साहब दिफ़ा कंदे जेको तारीख़ी दस्तावेज़ असांखे ॾिनो हो मशरिक़ी शाइरी या फ़नी क़दुर ऐं रुझानात उहो कमाल ऐं उन ज़माने में आरिफ़ साहब ऐं ॿियनि काफ़ी लेखकनि जा मज़मून हुया ऐं उन ज़माने में हिकिड़ो ॿियो घणो कुझु हुयो काफ़ी मज़मून हुया हाणे अयाज़ ते हिन दौर में हिन भेरे जेको साईं कयो आहे मलासे वेठो आहे न उहो ॾाढो हिकिड़ो अफ़सोसनाक अमल आहे त हिकु त उहो ग़ैर क़ानूनी तौर ते सिंधियत बि संगत जो पाण खे सेक्रेटरी जनरल सम्झे थो हिकिड़ो माण्हू ऐं सॼी दुनिया खे ख़बर आहे त अदबी संगत जो जेको आइनी क़ानूनी अख़लाक़ी तौर ते जेको सखाणी ऐं सेक्रेटरी जनरल आहे उहो साईं पढ़ियल आहे ऐं मां इहा मुज़ाक़ कंदो आहियां त मां हिन महिल अदबी संगत जो मेंबर ई कोन आहियां मूंखे 20 साल थिया आहिनि मां अदबी संगत खां किनारा कश आहियां ऐं गोशा नशीनी में गुज़ारींदड़ माण्हू आहियां इन जे बावजूदि ॻाल्हि कजी कबी ऐं उहो माण्हू पाण खे तरक़ी पसंदि सम्झे ऐं पाण खे कॉम्परस सम्झे ऐं पाण खे अदबी संगत जो गोबिंद माली जी अदबी संगत जो शेख अयाज़ जी अदबी संगत जो तनवीर जी अदबी संगत जो रशीद भट्टी जी अदबी संगत जो अगरि मालिक सम्झे ऐं पोइ शेख अयाज़ ते हिन क़िस्म जी छसी तनक़ीद कराए त मां सम्झां त इहो तारीख़ जो वॾो अलमियो आहे वॾो अलमियो अयाज़ सां जेके जुठियूं थियूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे यानी अयाज़ जे जीअरे जेके जुठियूं थियूं उन ते त गिरामी साहब घणो लिखियो ॿियनि बि लिखियो जोए साहब बि लिखियो पर अयाज़ साहब जे वए खां पोइ ऐं ख़ासि तौर ते सोकाल तरक़ी पसंदि लेखकनि जेके जुठियूं कयूं उन्हनि में मुंहिंजा कुझु मज़मून बि उन्हनि खे जवाब तौरु रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि मुंहिंजो जेको किताबु आहे अदब समाज ऐं साइंसी फ़लसफ़े जी इर्तिका उन में काफ़ी मज़मून आहिनि जेके 2 मज़मून आऊं हिते छो त मुख़्तसिर ॻाल्हाइणो आहे उहे डिस्कस हेठि आणींदुसि हिकिड़ो मुंहिंजो मज़मून आहे जेको उन ज़माने जे अमीर अली चांडियो साहब खे जवाबु आहे अमीर अली चांडियो उन ज़माने में ॾाढी गैर इल्मी गैर मंतकी छसी बेबुनियाद तनक़ीद करे वियो हो लाशोरी तौर में लाइल्मी जे बुनियाद ते जंहिंखे जामी चांड अॻिते हली सम्झी न सघियो ऐं उहो बि उन ग़लतीअ जो मुरतकब थियो यानी वेझे दौर में जॾहिं हुन कंपाइल कया अयाज़ ते सभु मज़मून लिखियल ऐं उन ज़माने में जेको आहे सो ख़ुदि अयाज़ शायदि जीअरो हो ऐं उनखे बि ख़बर न पइजी सघी त सुहिणी रिसाले में तारक अशरफ वारे रिसाले में जेको सुहिणी में अयाज़ नंबर हो मूं वटि ओरिजिनल पियो आहे अॼु खां 25-28 साल पुराणी ॻाल्हि आहे उन में अमीर अली चांडियो उहो मज़मून छपियो हो ऐं उन में हुन लिखियो हो त अयाज़ शेख अयाज़ अरबी फारसी ऐं उर्दू अमृत परस्ती
जो शौक़ु रखंदड़ शाइरनि जी निस्बत यानी हम जिन्स परस्त शाइरनि जी बनिस्बत ऐं हू पहिरीं ॻाल्हि त इहो वॾो अलमियो आहे त हू सभिनी उर्दू शाइरनि खे सभिनी फारसी शाइरनि खे अरब शाइरनि खे अमृत परस्ती वारो हम जिन्स या होमोसेक्सुअल या गे छो थो सम्झो छा रूमी गे हुयो छा उमर ख़याम गे हुयो छा जेको आहे सो अमीर खुसरो गे हुयो छा जेको आहे सो ग़ालिब ईअं हुयो छा इक़बाल ईअं हुयो छा जोश मलियाबाद ईअं हुयो छा फैज़ ईअं हुयो तंहिंजे करे इहा हिकु त उनजी नासमझी हुई लाइल्मी हुई ॿियो उन जे बुनियाद ते हुन अॻिते जेको जुमिलो लिखियो उहो इहो लिखियो त सभिनी उर्दू ऐं फारसी जे जहिड़नि जेको आहे सो अमृत परस्त शाइरनि जी बनिस्बत शेख अयाज़ जो जेको इश्क़ आहे उहो एडिपस कॉम्प्लेक्स ऐं इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स ते मबनी आहे हाणे हू पंहिंजी पर में वॾो तीर हणी वियो नफ़्सियाती जेको आहे सो तनक़ीद जो हिकिड़ो वॾो इस्तिलाह इस्तेमालु करे त इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स ऐं एडिपस कॉम्प्लेक्स पर हुनखे उहा ख़बर न हुई त इहो इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स ऐं एडिपस कॉम्प्लेक्स आहे छा ऐं फ्राइड हुनखे कीअं ऐं कहिड़ी निगाह खां पेश कयो आहे हुनजो तारीख़ी पस मंज़र छा आहे जेका क़दीम यूनानी मिथ आहे उन में एडिपस जो किरदारु छा आहे ऐं उनखां उहो इंस्पायर कीअं थियो ऐं उनखे हुन कीअं पेश कयो आहे हाणे उहो इहो आहे त एडिपस जेको हुयो उहो क़दीम यूनानी मिथ आहे उन मूजिबि हिकिड़ी अहिड़ी रियासत जो शहज़ादो हुयो जिथे हुनजे ॼमण सां हुनजे पीउ यानी बादशाह खे उन दौर जे नजूमिन जेके बि हुन ज़माने जा हूंदा मिथ आहे असां वटि मिथ घणी हलंदी आहे तारीख़ खां अॻु में रुॻो मिथ हली आहे मज़हबनि ते बि मिथ जो वॾो असरु आहे उन मूजिबि उनजे लाइ उनजे पीउ यानी बादशाह वक़्त जेके नजूमिन चयो त हीउ ॿारड़ो जेको आहे उते हली तोखे पीउ खे क़तल कंदो पोइ हुन चयो त हाणे हीउ मूंखे क़तल कंदो मां हिनखे त मारे छॾियां हिन महिल ई माउ विच में अची वई शहनशाह जी ज़ाल ऐं हुन ॿार जी माउ जंहिंजो नालो ओडिपस जी माउ हुन चयो त हाणे ईअं न कर मुंहिंजो बचियो आहे भला पोइ ईअं कर लोढ़े छॾ मां पंहिंजे अखियुनि सां हुनखे क़तल कंदे त कोन थी ॾिसी सघां तूं लोढ़े छॾ बचे न बचे लोढ़े छॾ उन्हनि उहो लोढ़े छॾियो ऐं लोढ़े छॾियो त उहो कंहिं ॿी रियासत जे कंहिं किनारे ते दरिया में कंहिं धोबीअ खे मिलियो ऐं अहिड़ी मिथ असां वटि ससुई जे लाइ तमामु घणी यूरोप में मशरक़ में मिलनि थियूं मिथालॉजी जे क़बीला उते जो हुन धोबी खे मिलियो त उन रियासत में वरी शहनशाह खे औलाद कोन आई ॼण त उन खे पुटु मिली वियो उन शहनशाह हुनखे पालियो उनखां पोइ 20-25 साल जेको वरसो हुयो जवान थियो हुनजो पीउ मरी वियो त वरी उहो उते गादीअ ते वेठो राजा थियो उन रियासत जो अॻिते उन ॿी रियासत जो क्लेश थियो यानी हिन जी असुल पीउ जी रियासत ऐं नकुली जेको ॿियो जेको पीउ हुयुसि उनजी रियासत जे तरफ़ां उन्हनि जी पाण में जंग थी ऐं जंग जा हिकिड़ा असूल ऐं क़ाइदा हूंदा आहिनि जेके सॼी इंसानी तारीख़ में त जेको आहे सो जेको माण्हू जेका रियासत जेको शहनशाह जंग हाराए वेंदो आहे उन शहनशाह जी ऐं उनजी एलीट क्लास जी जेका बि फैमिली हूंदी आहे उनखे वरी ॿी जेका खटियल रियासत ऐं जेके शहनशाह हूंदा आहिनि उहे उन्हनि खे पंहिंजी फैमिली जो रुतबो ॾींदा माना ईअं सम्झो त जेकॾहिं कंहिं रियासत जे शहनशाह जो क़तल थिए त उनजी ज़ाल जीअरी मिले थी माण्हू न आहे ॿारनि ऐं औरतुनि खे न मारियो वेंदो इहो माना हिकिड़ो क़दीम हिकिड़ो असांजो आला इंसानी क़दुरु आहे त उन ज़ाल खे वरी जेको खटियल शहनशाह आहे उहो पंहिंजो निकाह विझी जेको तरीक़ो रहियो आहे उन मूजिबि ज़ाल करे रखंदो हाणे उहा ॻाल्हि नजूमी वारी अचे थी त हिकु त हिन असुल जेको पुटु आहे उनजे थां पीउ क़तल थो थिए त छा थो थिए उन जी ज़ाल यानी हिन जी एक्चुअल माउ जेका हिनखे ख़बर ई न रही उहा हिन ज़ाल कई पंहिंजी हाणे इहो कर्ब हुयो हिकिड़ी वॾी पीड़ा हुई एडिपस जी जंहिंमें हुनखे ख़बर पई त हुन पंहिंजूं अखियूं कढी छॾियूं जीअरे पाण खे सज़ा थिए मारे में न पाण खे उतां फ्राइड मुतासिर थियो सिगमंड फ्राइड जदीद नफ़्सियात जो बानी ऐं पोइ हुन इहो हिकिड़ो नफ़्सियात में कॉम्प्लेक्स ॾिनो त इहा हिकिड़ी बीमारी आहे त के ॿार पंहिंजी माउ ॾांहुं सेक्सुअल अट्रैक्शन रखंदा आहिनि ऐं ईअं ई वरी हुनजो ॿियो पहलू आहे इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स त के पीउ पंहिंजी धीअरुनि ॾांहुं ऐं भाउर पंहिंजी भेनरुनि ॾांहुं सेक्सुअल अट्रैक्शन हाणे इहा नफ़्सियाती बीमारी आहे अख़लाक़ी तौर ते ख़ासि तौर ते मशरक़ी समाज जे हवाले खां त बदतरीन गुनाह आहे ऐं बदतरीन हिकिड़ो इंसान दुश्मन हिकिड़ो जेको आहे सो अमल आहे ऐं अमीर अली चंद माण्हू उहो बसि जुगाड़ी क़िस्म जूं इहे जेके कमीशनूं बसि अंग्रेजी अचे त SDM थी वियो अंग्रेजी अचे त SP थी वियो अंग्रेजी अचे त DC थी वियो
हुननि पढ़ियो ई कोन नफ़्सियात खे, टर्मिनोलॉजी खे कोन पढ़ियऊं, फ्राइड खे कोन सम्झऊं, न वरी जामी चांडे सम्झो। ऐं हुननि एॾो वॾो माना अयाल खे गारियूं ॾेई विया त ॿियनि लफ़्ज़नि में ॼण अयाल पंहिंजी माउ सां, भेण सां, धीउ सां इश्क कयो, जेको नाम तंहिं ग़लति आहे। हाणे इन क़िस्म जी अयाल सां ज़्यादती थी आहे। इहा ज़्यादती उन्हनि माण्हुनि कई आहे जेके सो कॉल्ड तरक़ी पसंदि आहिनि, सो कॉल्ड क़ौम परस्त आहिनि, सो कॉल्ड लिटरेट आहिनि। इहे के क़ुर्बान बुक्ती न आहिनि, इहे के इब्राहिम खलील न आहिनि, इहे के इब्राहिम खलील न आहिनि, इहे के जमायती न आहिनि, पर इहे सो कॉल्ड तरक़ी पसंदि आहिनि जिन एॾी वॾी ज़्यादती कई आहे असां। उन ते 20-25 सालनि में सिंध में को माण्हू न हो जंहिंजो एतिरो मुतालियो हुजे, जेको इन पासे ते जेको आहे सो कलम खणी उन्हनि खे जवाबु ॾे, मूं ॾिनो ऐं मूं उन्हनि खे इहो जेको आहे सो तारीख़ जो आईनो ॾेखारे, जवाबु ई न ॾेई सघियो आहे, ॼट जाहिल माण्हू आहिनि सभु। ऐं ॿी इन क़िस्म जी तनक़ीद असां वटि कई हुई। बरकत बलोच प्रोफेसर ॾाढो सुठो पढ़ियो लिखियो माण्हू आहे, पर के इल्म अहिड़ा थींदा आहिनि जिन में माण्हू बेसमझी जे बुनियाद ते पोइ ग़लतियूं करे वेंदो आहे, जंहिंखे लाशौरी ग़लती चइबो आहे। हुन हिकिड़ो मज़मून लिखियो त शेख हयात जी शाइरीअ में अज़ियत पसंदी पोपट रिसालो निकिरंदो, ख़ैरपुर मां क़ुर्बान मंगी छपियो, उन में उहो छपियो, उन खां पोइ वरी उन में बि छपियो, ख़ुदि असांजे सिंधी शोबे जे भिटाई जनरल में उन में बि छपियो, मां असुल त उन में ॾिठो। पोइ उनखे बि मूं ई जवाबु ॾिनो त बाबा ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो शाइर जेको थींदो ई हसास आहे, हिकिड़ो शाइर जेको थींदो ई वतन दोस्त आहे, वतन परस्त आहे, इंसान दोस्त आहे, नफ़ीस, नाज़ुक, लतीफ़, सकीफ़, इंतहाई सोसाइटी जो हसास तरीन माण्हू शाइर थी वियो। तारीख़ में को फ़िरौन शाइर न आहे मिलियो, तारीख़ में को यज़ीद शाइर न आहे मिलियो, तारीख़ में को जलाल शाइर, को हिटलर शाइर न आहे मिलियो। शाइर नफ़ीस मिलंदा आहिनि, लतीफ़ ऐं ॾाढा हसास शाइर मिलंदा आहिनि। ऐं जेकॾहिं को फ़िरौन शाइर हुजे हा, जेकॾहिं को यज़ीद शाइर हुजे हा, त शायदि पंहिंजी शाइरी में इज़त पसंदी खणी अचे हा। पर अयाज़ जहिड़े शाइर जे लाइ इहा टर्मिनोलॉजी इस्तेमालु करणु पंहिंजी नासमझी जे बुनियाद ते त अयाज़ जी शाइरीअ में इज़त पसंदी आहे, सॼे हुनजे मकाले मज़मून उहा मिले बि कोन थी। बल्कि हिते हिकिड़ो सवेर शेर पढ़ी वियो दोस्त, मूं पंहिंजे हुन मज़मून में हुनखे उहो जवाबु ॾिनो त अयाज़ जेकॾहिं अज़ियत पसंदि हुजे हा त पोइ हीअं लिखे हा त जंहिं वक़्तु बि कंहिंजी कंहिंखे तोप पियो, मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। जेकॾहिं अज़ियत पसंदि हुजे हा त ईअं चवे न, ईअं छो पियो चवे त जंहिं वक़्तु बि कंहिंजो तोप टुटो, मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की। हू त इंसान परस्त आहे, हू त इंसान दोस्त आहे, हू त वतन दोस्त आहे, जंहिंजे लाइ शेख मुजीब जहिड़ो माण्हू साईं जीएम जे साम्हूं चए थो त अहिड़ा तो वटि शाइर आहिनि, पोइ बि तूं आज़ादु न आहीं, पोइ बि तुंहिंजी क़ौम तोसां गॾु न आहे। छा त शाइरनि तां हिस्ता मंज़ूर ख़ान जो बि ज़िक्र थियो आहे। सो ख़ैर अयाज़ ते इन क़िस्म जी जेका तनक़ीद छसी, बेबुनियाद ऐं ग़ैर इल्मी, ग़ैर मंतक़ी थी आहे, हिन भेरे बि ईअं थियो आहे। अलाए केरु आहे हिकिड़ो हिकिड़ो असां नालो खणण बि मुनासिबु नथा सम्झूं, हुन का मतिलबु वर्थी कोन्हे न। उन माण्हू जो को कैलेबर हुजे, का को वॾो किताबु हुजे, को मकालो हुजे, का रिटन शइ हुजे, भई तकरीर जुगाड़ी करे वञणु अयाज़ तनक़ीद खां बाला त न आहे, तनक़ीद खां लतीफ़ बाला त न आहे, तनक़ीद खां पैगंबर बाला त न आहे। उन्हनि ते बि दुनिया कई आहे तनक़ीद, मुड़िया दुनिया ख़ुदा ते बि तनक़ीद कई आहे, शाइरनि बि कई आहे। तंहिं करे माण्हू कोई बि फ़र्दु कोई बि तनक़ीद खां आचो त न आहे, पर लॉजिकल त हुजे, रेशनल त हुजे, अकुली त हुजे, इल्मी त हुजे, ऐं बुनियाद वारी त हुजे, बेबुनियाद त न हुजे। ऐं अयाज़ कीअं लोइणु, अयाज़ वॾो माण्हू, अयाज़ असांजे लतीफ़ ऐं ख़लीफ़े नबी बख्श ऐं सचल खां पोइ ऐं वाज़े थो चवां, शेख अयाज़ हिन सॼे ॿिनि सदियुनि जे सभिनी शाइरनि जो पेशरू ऐं सरचश्मो आहे। मूं समेत, मुंहिंजे हिन किताब समेत, मूं हिन में अंदरि बि लिखियो आहे, मुंहिंजे हिन किताब में बि मुंहिंजो सरचश्मो, मुंहिंजो पेशरू ऐं मुंहिंजे सॼे अहद जो शेख अयाज़ आहे। शेख अयाज़ सरचश्मो आहे। ईअं जीअं शेख अयाज़ जो सरचश्मो शाह लतीफ़ हो, ईअं जीअं शाह लतीफ़ जो सरचश्मो भगत कबीर हो। ही तारीख़ जो तसलसल आहे, हिकिड़ी ट्रांसफॉर्मेशन आहे जेका हिकु नस्ल खां ॿिए नस्ल, ॿिए नस्ल खां टे नस्ल, हिकिड़ो तसलसल आहे तारीख़ जो, हिकिड़ो वक्रो आहे क़ौमुनि जे अंदरि, समाजनि जे अंदरि, इंसानी सॼे जेको आहे हिकिड़े सफ़र जे अंदरि, इंसानी तारीख़ जे अंदरि। उहो किथे किथे ज़माननि, मकाननि ऐं सरहदुनि खां मावरा पवंदो आहे। अयाज़ सरचश्मो आहे, अयाज़ पेशरू आहे, ऐं अयाज़ वटि सिंध जी तारीख़ ऐं तहज़ीब जो दर्द आहे। ऐं अयाज़ खे उहो दर्द लतीफ़ जे केॾारे मां मिलियो आहे त ख़लीफ़े नबी बख्श जे केॾारे मां मिलियो आहे। उहो शाह इनायत जे जेको आहे सो शहादत मां मिलियो आहे त मखदूम बिलावल जे घाणे मां मिलियो आहे।
अयाज़ वटि जेको आहे सो ठठे जो मकलीअ जो मौन जे दड़े जो दर्द आहे अयाज़ वटि सिंध जी तारीख़ ऐं तहज़ीब जो दर्द आहे अयाज़ वटि इंसान जो दर्द आहे अयाज़ वॾो माण्हू आहे वॾो शाइर आहे जंहिं ताईं असां समेत हिननि सभिनीनि माण्हुनि खे कई जनम लॻी वेंदा ऐं इहे माण्हू ईअं पैदा न थींदा आहिनि हिननि जे पुठियां हिकिड़ो तारीख़ हिकिड़ो वॾो रीज़न बि आहे हिकिड़ो तसलसल बि आहे हिकिड़ो वॾो पस मंज़र बि आहे अयाज़ जंहिं ज़माने में पैदा थिए थो छो थो थिए ये बॉलीवुड जा ज़माना ये जेको आहे सिंध जी ग़ुलामी जा ज़माना ये विरहाङे खां पोइ जी सॼी सूरत हाल ऐं सॼी सूरत हाल में क़ौमी तहरीक जे अंदरि जंहिं शइ रूह फूकियो उहो शेख अयाज़ जो शाइर क़ौमी तहरीक जो तरानो शेख अयाज़ जो तरानो उन अयाज़ ते इन क़िस्म जी बेतुकी छसी तनक़ीद ऐं उन सॼी सूरत हाल जे अंदरि सिंधी अदबी संगत जो हक़ीक़ी जेको धड़ो जेको वाली वारिस ऐं सखाणी आहे साईं परेल हुजे मल्हार साईं हुजे ही दोस्त कादर साईं हुजे ॿिया दोस्त हुजनि सॼी सिंध में हिननि जेको शेख अयाज़ जो हिकिड़ो हफ़्तो पूरो मल्हायो आहे मल्हाइण जो ऐलान कयो आहे मल्हाइनि था इन सिलसिले में असां लाड़काने प्रेस क्लब में मौजूदु आहियूं इन जे लाइ आऊं हुननि खे जस्त हुजां ही पंहिंजी तारीख़ जो वाक़िफ़ संभाले पंहिंजे माज़ी जा अमीन साबित थी पंहिंजे हाल जा जेका सो राकम साबित थी ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जा जेके आहिनि से जंहिंखे चइजे त वाली ऐं वारिस साबित थी जंहिं नमूने हिन कम खे खणी हलिया आहिनि इहो क़ाबिले दाद आहे क़ाबिले फ़ख्रु आहे ऐं क़ाबिले तहसीन आहे मां दाद थो ॾियां सभिनीनि दोस्तनि खे त हिननि अयाज़ सां सिंध जी शहरी तारीख़ सां शहरी रिवायतुनि सां सिंध जी तहज़ीब सां हिकिड़ो इंसाफ़ कयो आहे ऐं उनखे पंहिंजो जेको आहे सो मान बख़्शियो आहे ऐं अयाज़ सदियुनि जो शाइर आहे अयाज़ जुगनि जो शाइर आहे अयाज़ जनमनि जो शाइर आहे अयाज़ पीढ़ियुनि जो शाइर आहे असां केॾा बि वॾा थी वञूं पर अयाज़ खां वॾा न थी सघंदासीं बिल्कुलु ईअं जो अयाज़ केॾो वॾो थी वञे लतीफ़ खां वॾो थी हिते हिकिड़ी साज़िशूं थींदियूं रहियूं आहिनि हिते अहिड़ियूं ग़लतियूं पलीअ साबित कयूं कंहिं ज़माने में पलीअ साहिबु जेको आहे क़ौमी तहरीक सां इख़्तिलाफ़ जे करे GMC सां इख़्तिलाफ़ जे करे ऐं क़ौमी तहरीक जे तराने वारी शाइरी अयाल जी हुजण जे करे बुखारीअ खे वॾो शाइर पेश कयो बुखारी साहिबु पंहिंजी हयाती में चई वियो असां उहो पाण ॿुधोसीं सन जी स्टेज ते बि चई वियो त अयाज़ थर्मल पावर आहे मां हिकिड़ो ट्रांसफार्मर अयाज़ थर्मल पावर आहे मां हिकिड़ो ट्रांसफार्मर आहे थर्मल पावर लखे ट्रांसफार्मर हलाईंदो आहे हज़ारे सो ईअं हिते पलीअ साहिब बि ग़लतियूं कयूं ईअं ॿियनि बि ग़लतियूं कयूं उनजे पुठियां हिकिड़ियूं मक़सूद धुरियूं हूंदियूं आहिनि रहियूं आहिनि तारीख़ी तौर ते सो हिन भेरे बि अयाज़ खे जंहिं नमूने लोयो वियो आहे उहो ग़लति आहे ऐं कुझु अर्सो अॻु वरी अयाज़ खे लतीफ़ खां वॾो पेश कयो वियो शायदि साल ॿ अॻु अयाज़ मेले में उन्हनि खे बि जवाबु मूं ॾिनो शाहनायत शहीद ते हमिलो थियो तव्हांजे लाड़काणे जेको एक्साइज़ जेको चङो मुड़ुसु हुयो लतीफ़ी अहिड़ा केरु आहे भुट्टो उन चयो त शाह इनायत अरगुननि जो माण्हू ओड़े बाबा जंहिं माण्हू खे अरगुननि शहीद कयो जंहिं माण्हू हेॾी वॾी शहादत ॾिनी जंहिं माण्हू कार्ल मार्क्स जे फ़िक्र जे पेशरू तौरु पाण खे साबित कयो यानी उन खां बि सदियूं अॻु न सोशलिज़म जी ॻाल्हि कई जो खेड़े थो खाए उन माण्हू जे लाइ तो जहिड़ो हिकिड़ो राशी माण्हू तो जहिड़ो हिकिड़ो राशी जाइल माण्हू ईअं वेही चवे उनखे बि जवाबु मूं ॾिनो सिंध जे दोदे सुमरे ते असांजे दोदे सुमरे शहीद ते हमिलो थियो हफ़ीज़ कुंबर ऐं ॿियनि कयो ऐं उन जा बुनियाद शायदि M.H. पंवर साहिबु विधा पंहिंजी रिसर्च में हुन चयो त करबला जो वाक़ियो बि न थियो आहे तव्हां पढ़ी हूंदी तारीख़ हुन चयो त रूपा माड़ी जो वाक़ियो बि न थियो मूं हुनखे रद्द कयो ऐं मूं हुनखे ॿुधायो सम्झायो लॉजिकली फ़लसफ़े तारीख़ जे फ़लसफ़े सां त हीउ जेको केदारो आहे इहो छो आहे ऐं केदारे जो फ़लसफ़ो छो आहे हीअ हक़ ऐं बातिल जी वेड़ आहे जेका रोज़ अवल खां आहे रोज़ अबद ताईं हलंदी हीउ तज़ाद आहे तज़ाद खां सवाइ असांखे साइंस ॿुधाए थी मार्क्सिज़म ॿुधाए थो तज़ाद खां सवाइ काइनात में का शइ हली नथी सघे समाज कीअं हलंदो तारीख़ कीअं हलंदी अगरि हुसैन न आहे त समाज कीअं हलंदो अगरि यज़ीद न आहे तॾहिं बि समाज न हलंदो ॿई हिकिड़ा हक़ ते हूंदा हिकिड़ा ना हक़ ते हूंदा हीउ काइनात जो तसलसल आहे इन करे केॾारो ज़रूरी आहे हक़ ऐं बातिल जी वेड़ वारो हीउ क़ुर में बि आयल जाल हक़ वज़कुल बातिल इनल बातिल कान ज़ऊक़ बेशक असां हक़ वांदो आहे ऐं जाहिल बातिल जेका गुम थियण जे लाइ हक़ ग़ालिब पवण लाइ बातिल गुम थियण हाणे रोज़ अवल खां मां कई भेरा रिपीट कंदो रहियो आहियां तक़रीरुनि में त इंसानी तारीख़ जो असां जॾहिं आलमी अदब पढ़ूं था उन जी शुरूआत बि केदारे खां थिए थी पहिरियों शाइर दुनिया जो हुमर
जंहिंखे पंहिंजो सरचश्मो पेशरू बणाए अफलातून पंहिंजा डायलॉग सुकरात पंहिंजा डायलॉग ॾिना ऐं सुकरात जो शागिर्द अफलातून हुनखे अॻिते वधायो अफलातून जो शागिर्द अरस्तू हुनखे अॻिते वधायो यानी इंसानी तारीख़ जेसि ताईं मिले थी उन में सभ खां पहिरियों जेको शाइर आहे आलमी तारीख़ जो उहो बि बेसिकली केॾारो थो लिखे जेके एपिक्स चइबो आहे रज़मिया या जंगी शाइरी चइबी आहे ऐं सिंध जी तारीख़ जी शुरूआत भागो बारा खां थिए थी जेको केॾारो आहे जेको जंगी ऐं रज़मिया शाइरी आहे ईअं छो आहे आख़िर उहो इन करे आहे त समाजनि जे अंदरि हक़ ऐं बातिल जेको कॉन्सेप्ट आहे उहो ॾाढो ज़रूरी आहे ऐं जॾहिं खां हीअ ज़ाती मिल्कियतूं ठहियूं आहिनि जॾहिं खां कामरेड एंगिल जे लफ़्ज़नि में जंहिं माण्हू पहिरियों दफ़ो धरती ते हीअं लीक कढी चयो त हीअ मुंहिंजी आहे हीअ जरेब मुंहिंजो आहे हीअ टुकड़ो मुंहिंजो आहे उन ॾींहं खां वठी हिते जंगियूं आहिनि ज़र ज़मीन ते जंगियूं आहिनि ऐं तंहिं ॾींहं खां वठी क़ौमी तबक़ाती हर क़िस्म जी जंग ऐं हिकिड़ो ज़ुल्म ऐं नाहक ऐं इस्तेसाल कंटिन्यू आहे काइनात में ऐं उन जे लाइ शऊरी तौर ते हिकिड़ा हक़ परस्त हिकिड़ा हुसैनी हर दौर में पैदा थींदा रहिया आहिनि ऐं तारीख़ जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि खे वरी अॻिते फ़िक्र खे खणण वारा उहे वक़्त जा शाइर थींदा आहिनि भागो भान थींदा आहिनि होमर थींदा आहिनि उहे जेको आहे सो शेख हयात थींदा आहिनि उहे जेको आहे सो ॿिया खोड़ सारा शाइर दुनिया जा थींदा आहिनि लतीफ़ थींदा आहिनि ऐं ख़लीफ़ो नबी बख़्श थींदो आहे जंहिं वॾो असांखे क़ौमी केॾारो ॾिनो ख़लीफ़ो नबी बख़्श भला जो शाइर आहे जंहिंखे अॼु ॾींहं ताईं कंहिं यादि न कयो आहे मां अदबी संघ जे सखाणी खे चवंदो त ख़लीफ़े नबी बख़्श ते का वॾी कॉन्फ्रेंस कराइनि हुन सां इंसाफ़ न थियो आहे हू सचल खां वॾो शाइर भला जो शाइर लतीफ़ खां पोइ तमामु वॾो हलो हलो मांझिया वेर वठूं वेर जीअण ॿ टे ॾींहं खां पोइ केरु खणंदो पेर थींदो सभु सवेर सुबुह शहीदनि खे सोभन सिकजे सोभ बराबर सिसियूं तोरिया तान तुरन जे हींअर मुंहिंजे हुरन से मुल महांगा सफ़र कमाल जो केॾारो ख़लीफ़े जो केॾारो यानी लतीफ़ जो केॾारो इर्तिका थो करे ख़लीफ़े वटि वरी ख़लीफ़े जी जेका उहा तारीख़ जेका केॾारे जी रिवायत आहे पंहिंजी क़ौमी ऐं इंसानी बका जे लाइ उहा क़ौमी ऐं तबक़ाती हुजे या कहिड़े बि एंगल जी जेका असां ग़ुलामी ऐं उनजी जदोजहद हुजे उन जे लाइ ॻाल्हि करणु उनजो तसलसल वरी असांखे हिकिड़ी ॿी लीक चेंज हिकिड़ी ॿिए जंप ऐं ॿी हिकिड़ी जेके चइजे त वॾी उछल सां मिले थो जेको उहो शेख हयात आहे तारीख़ जी वॾी उछल आहे शेख हयात जो जनम तारीख़ी हालतूं थियूं कनि तारीख़ थी करे उन ज़माने जा सॼा दर्द पीड़ाऊं हुनजूं जेल जूं यात्राऊं हुनजी जेल जूं डायरियूं लिखियल किताब लिखियल आहे जेके माण्हू हुन ते छसी तनक़ीद था कनि उहे हिकिड़ो ॾींहुं जेल कोन ॾिसी आया आहिनि ऐं हुनखे जेकॾहिं वाइस चांसलर कयो त कंहिं पठाण पंजाबी खे त कोन कयो वियो हिकिड़े आलिम खे वक़्त जे मुफ़क्किर खे वॾे शाइर खे अगरि भुटे साहिब वाइस चांसलर कयो त इहो त भुटे साहिब चङो कमु उन ते असां मंदा छो था थियूं इहो त क़ाबिल दाद कमु आहे न तंहिं करे इहा तनक़ीद ई कोन्हे तनक़ीद जेका हूंदी आहे उहा इल्मी ऐं फ़िक्री ऐं उसूली हुजणु घुरिजे असां कंहिं बि शख़्स जा वकील न आहियूं असां हक़ ऐं सच जा वकील आहियूं ग़ालिब जो कीअं आहे शेर त ग़ालिब पंहिंजो शेख हयात जेको आहे सो उहो तारीख़ जो हिकिड़ो तसलसल आहे हिकिड़ो वॾो माण्हू आहे ऐं उन ते इहा छसी तनक़ीद बेतुकी तनक़ीद जेका आहे उहा ग़लति आहे ऐं उहा तारीख़ उन्हनि माण्हुनि खे पाण वोखो थी करे जेके सूडो इंटेलेक्चुअल सूडो राइटर सूडो पोएट ऐं सूडो अॻवान आहिनि ठग अॻवान आहिनि नकुली अॻवान आहिनि उन्हनि खे तारीख़ जुगाड़ी कागज़ी क़िस्म जा इहे जेके आया आहिनि पंहिंजे ग़लति जेको आहे सो दौलत कमायल जेके मां बदकारियुनि मां सो उहे माण्हू पाण वोखा था थियनि अयाज़ ते जीअं साईं चयो अलाए कंहिं माण्हू चयो इहो ईअं आहे अयाज़ खे हिन दौर में रद्द करण जी आसमान खे थुक अचणु जीअं पहाड़नि खे थुक अचणु हाणे पहाड़नि खे जेको आहे सो ॾेंबू वारा ॾंग हणणु हा साईं जाफ़री साहिबु पहाड़नि खे जेको आहे मथो हणणु आहे इहो त कुझु बि कोन्हे इहो को अमल ई कोन्हे तंहिंजे करे अयाज़ ते तनक़ीद कयो त उनजी फ़िक्री नज़रियाती इल्मी साइंसी ॿिया खोड़ सारा मसइला आहिनि असां पाण बि अयाज़ ते कई आहे जंहिं ज़माने में लतीफ़ खे अयाज़ खां हेठि पेश करण जी कोशिशि कई उन ज़माने मां किताबु लिखियो त शाह लतीफ़ शाइरी जो अलाह मुंहिंजो मज़मून ऐं मूं साबित कयो त शाह जी अयाज़ जी सॼी शाइरी शाह मूं वरितल ऐं पाण थो चए त भरिसां बीठ झोल झले भरिसां तुंहिंजे भिट धणी बीठुसि झोल झले हू त चए थो मां लतीफ़ मां सभु कुझु वरितो आहे हू त चए थो माना त लतीफ़ ई मुंहिंजो सरचश्मो आहे हू मञे थो हू त मञे थो त लतीफ़ मुंहिंजो सरचश्मो आहे ऐं ईअं ई लतीफ़ मञे थो त कबीर मुंहिंजो सरचश्मो आहे हिते सवेरे अहसान दानिश जो कबीर जा ग़लति बैत पढ़ी वियो कबीर जो उहो बैत आहे त नैना अंतर आई हो
पलक ढांप तो हेलूं नामे देखूं और कोना तोहे देखन तूं इन ते लतीफ़ साईं उन खां मुतासिर थी शेर चयो त अखियुनि में थी वे त वारे आऊं ढकिया तोखे ॾिसे न ॾे आऊं न पसंदि अहिड़ो को ॿियो बैत क्या काफ़ी बैत वो है तो चलती चक्की देख के दिया कबीरा रोए दो पाटन के बीच में सालम रहा न कोई उसको कुछ न हो जो काबू रहा कील से लतीफ़ साईं मुतासिर थी जन रुपये दे जेरियो थियो केॾो की सकणन के पीही पामाल थिया के फेरन वंज फिरन ॾिठो तमाशो तन जे काबू रहा कील से जो कील सा न्यूक्लियस आहे पंहिंजी तारीख़ जो शऊर आहे पंहिंजी वतन जी सच जी हक़ परस्ती जी जेका दावा उन न्यूक्लियस खां शयूं टुटंदी त भोर भोर थी वेंदी फना थी वेंदी ऐं इनखे चइबो आहे जदीद जेका पोस्ट मॉडर्न फिलॉसफी जे अंदरि इंटरटेक्सचुअलिटी बैनुल मतनियत इन जी जेका बानीकार शख्सियत आहे उन जो नालो आहे क्रिस्टी वा अहसान दानिश वेया त उनखे ॿुधायां असां वटि माण्हू तकीर करे भॼी वेंदा आहिनि पाण ॿुधंदा कोन्हनि इहो हिकिड़ो वॾे को स्टाइल आहे सो मां चाहींदुसि त हाणे वक़्तु वधीक न वठां ऐं शाइरी ते अचां ऐं तव्हांखे कुझु शेर ॿुधायां छुले थो मधुमोखीअ जो छुले थो मधुमोखीअ जो मतारा रक्स में आहिनि ज़मीनूं रक्स में आहिनि ज़माना रक्स में आहिनि छुले थो मधुमोखीअ जो मतारा रक्स में आहिनि ज़मीनूं रक्स में आहिनि ज़माना रक्स में आहिनि कंदो छा रक्स रूमीअ जो नशो छा ख़याम जो हितड़े कंदो छा रक्स रूमीअ जो नशो छा ख़याम जो हितड़े वॼे थी शाह जी वाई तंबूरा रक्स में आहे कंदो छा रक्स रूमीअ जो नशो छा ख़याम जो हितड़े कंदो छा रक्स रूमीअ जो नशो छा ख़याम जो हितड़े वॼे थी शाह जी वाई तंबूरा रक्स में आहिनि लॻो आहे झोक जो जिरणो थियो आहे इश्क जो किरणो लॻो आहे झोक जो जिरणो लॻो आहे झोक जो जिरणो थियो आहे इश्क जो किरणो बनारस जूं गलियूं झूमियूं बुखारा रक्स में आहे धुरे ही फर्श थो हितड़े धुरे हू अर्श थो उतड़े धुरे ही फर्श थो हितड़े धुरे हू अर्श थो उतड़े जबीनूं रश्क में आहिनि दराज़ा रक्स में आहिनि सचल साईं कुलू पुत्रा न ॼाणे थी मुनालीदा न जातो अच्छा हाय हे बंद मां ये बंद पढ़ा केड़ी जाए तो लाड़काने में कुलू पुत्रा न ॼाणे थी मुनालीदा न जातो हो सिंधु जो ओज आहे छा संभारा रक्स में कुलू पुत्रा न जाने थी मुनालीदा न जातो हो कुलू पुत्रा न जाने थी मुनालीदा न जातो हो सिंधु जो औज आहे छा संभारा रक्स में सखर जो साध बेलो है सखर जो रात जो सखर जो साध बेलो है मथा ही रात जो बेलो उनारा रक्स में आहिनि सियारा रक्स में आहिनि मुंहिंजो घर वारी सिंधु जे किनारे आहे सखर में छिड़ियो आहे राग सोणीअ जो मिड़ियो आहे माग सोणीअ जो छिड़ियो आहे राग सोणीअ जो मिड़ियो आहे माग सोणीअ जो कंदियूं सभु रक्स में आहिनि किनारा रक्स में थरनि ऐं रेगज़ारनि सां अज़ल जे आब शारनि सां थरनि ऐं रेगज़ारनि सां अज़ल जे आब शारनि सां मुजावर इश्क थो तुड़गे नगारा रक्स में आहिनि छुले थो मधुमोखीअ जो मतारा रक्स में आहिनि ज़मीनूं रक्स में आहिनि ज़माना रक्स में आहिनि वाह वाह साजिद साईं वाह वाह साजिद साईं वाह हिकिड़ो गज़ल ॿियो बि थी वञे असां निंड ॼण का ख़ुदा जी फिटाए असां निंड ॼण का ही सूफ़ियाणो रंग आहे तसफ़ आहे असां निंड ॼण का ख़ुदा जी फिटाई असां अॼु ख़ुदी आहे ख़ुदा सां मिलाए असां निंड ॼण का ख़ुदा जी फिटाई असां अॼु ख़ुदी आहे ख़ुदा सां गॾाई भिनीअ जे बदन खे ठपे हो सुम्हारियो भिनीअ जे बदन खे ठपे हो सुम्हारियो उठे जी हवा सां असां अखि मिलाई उठे जी हवा सां असां अखि मिलाई ततल भिट तुंहिंजी ततल पेर मुंहिंजा ततल भिट तुंहिंजी ततल पेर मुंहिंजा खणी खीर गागर उथिया भिटाई आयाल वारी कैफियत आहे दौर में ततल भिट तुंहिंजी ततल पेर मुंहिंजा खणी खीर गागर उथिया भिटाई
असाई त शहर कई वेझड़ी हुई असाई त शहर कई वेझड़ी हुई असाई त शहर वना न कर असाई त शहर कई वेझड़ी हुई असाई त रफ्तार दिल जी वधाई वाह 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 हू लोहो कलम ई हुयो को सबब जे सॉरी असां वण थियासीं असां पाण ककरी असां वण थियासीं असां पाण ककरी दुनिया खे बीहारियो असां थेड़ खाई वाह दुनिया खे बीहारियो असां थेड़ खाई न भाला न बरछूं न को वार खाली न भाला न बरछूं न को वार खाली तरारन अॻियां आ असां तंद ताई तरारन अॻियां आ असां तंद ताई असां तूर सीना जलाए उथियासीं असां तूर सीना जलाए उथियासीं अदम जे किसन मां असां जिन छॾाई अदम जे किसन नथो कंहिं बि थर ते न कोई ख़ुदा नथो कंहिं बि थर ते न कोई ख़ुदा हो थरनि थूअरनि जी असां उन उजाई वाह वाह असां ई मतारा असां ई तमोखी असां ई मतारा असां ई तमोखी किथे जूण पंहिंजी असां का मटाई नई मात वेंदी जुगन जाग खेजा नई निंड अहिड़ी असां आ सदाई असां ॼण ख़ुदा जी असां निंड का ॼण का ख़ुदा जी फिटाई वाह ही साईं गज़ल आहे हिकिड़ो त इहो त ॿुधाए न इहो पीअण मध मूंसां फिटाई चयो इहो ॿुधाईंदा इहो ॿुधाए त पोइ ख़बर पए ॿुधाईंदा सही सही इहो शेर ॿुधूं त अलाह इहो ॿुधाईंदा ही ॿुधो साईं पूरा शेर पीअण मध मूंसां भिटाई अचे थो ततलहा लिंग वारीअ जा लथो पए सिज सांझीअ जो ततलहा लिंग वारीअ जा लथो पए सिज सांझीअ जो बुखिया हा ॿार हारीअ जा लथो पए सिज सांझीअ ततलहा लिंग वारीअ जा लथो पए सिज सांझीअ जो बुखिया हा ॿार हारीअ जा लथो पए सिज सांझीअ जो कपह जो पूर हो बाक़ी सवायो सूर हो बाक़ी कपह जो पूर हो बाक़ी सवायो सूर हो बाक़ी हुआ भुणका पंजारीअ जा लथो पए सिज सांझीअ जो हथनि में हूं लिखूं कई मथनि ते हूं छिपूं कई हथनि में हूं लिखूं कई मथनि ते हूं छिपूं कई हुआ खड़का तगारीअ जा लथो पए सिज सांझीअ जो मज़दूर जी कहाणी मज़दूर जे लॾे उल्हास हो वियो जो जेके उल्हासनगर मुंबई में वेठा आहिनि विरांगे में लॾे विया लॾे उल्हास हो वियो जो रुनो हो सिंध सारे सो रुनो हो सिंध सारे सो हुया ॼण वढ आरीअ जा लथो पए सिज सांझीअ जो फोन आई मूंखे उल्हासनगर खां कंहिं दीब जी ऐं उहो पीतल बि हो ऐं रोए बि पियो सिंध खे सारे लड़ी हुई शाम काबुल जी लड़ी हुई शाम काबुल जी जॾहिं संसार थी कारी हिकिड़ो वीडियो वायरल थियो पठान जो न्याणी खे सिज लहे थो ऐं हुनखे संसार था कर लड़ी हुई शाम काबुल जी जॾहिं संसार थी कारी पुगाहा ॾींहं नारीअ जा लथो पए सिज सांझीअ जो कुले ते नीं गरी वेठे तमाशा पए ॾिठा सारा कुले ते नीं गरी वेठे तमाशा पए ॾिठा सारा हुया जादू मदारीअ जा लथो पए सिज सांझीअ जो लथो इल्हाम हो मूं वटि लथो इल्हाम हो मूं वटि छुलियो को जाम हो मूं वटि लथो इल्हाम हो मूं वटि छुलियो को जाम हो मूं वटि नशा काल हज़ारीअ जा लथो पए सिज सांझीअ जो नशा काल हज़ारीअ जा लथो पए सिज सांझीअ जो खूबसूरत हिन उम्र जे जानम में हर जिस्म सड़े थो हिन उम्र जे जहनम में हर जिस्म सड़े थो पियो हिन थर जे सहरा में हर रूह रड़े थो पई खाक उॾे थी जा सा माक मिसल आहे हू जाम भरे थो पियो ॼण सोन घड़े थो पियो हू जाम भरे थो पियो ॼण सोन घड़े थो पियो किथ रात उमावस जा हर ख्वाब बनारस जा किथ रात उमावस जा हर ख्वाब बनारस जा हिकु चंड लहे थो पियो ॿियो चंड चढ़े थो पियो छा शोर शराबो आहे छा शोर शराबो आहे छा यार तमाशो आहे को मूंखे सॾे थो पियो को मूंखे तड़े थो पियो हिते हर को ई आहे ही हर कंहिंजी दुनिया हिते हर को ई आहे ही हर कंहिंजी दुनिया थी खीर खरे थो को जीव जड़े थो पियो हर गाड़ीअ सांझीअ जो हर आधीअ मांझीअ जो हर गाड़ीअ सांझीअ जो हर आधीअ मांझीअ जो कंहिं नीरी अख मां छो को नीर बड़े थो पियो मां वेस बिलावल जो मां देश बिलावल जो मां वेस बिलावल जो मां देश बिलावल जो
हर काज़ी हितमू ते तहज़ीर मड़े तो पियो इन उम्र जे जहनुम में हर जिस्म सड़े तो पियो आखिरी गज़ल कयूं मुख़्तसर बार में तमाम मुख़्तसर बार में साईं जवाद जे नाले ही रात रुली वेंदी मुझे अटैक थियो हुई अख में ब्लड आई न रग फाटी उन ॾींहुं मतिलबु मां बहुत वेझो ॾिठो अहिड़ी कैफ़ियत में मुंहिंजी कुझु शाइरी थी ही बुन माइका ही रात रुली वेंदी हर बात रुली वेंदी ही रात रुली वेंदी हर बात रुली वेंदी मां नेठि मरी वेंदुसि ही दात रुली वेंदी ही रात डिगी आहे ही रात डिगी आहे फिर बात रुली वेंदी ही रात डिगी आहे फिर बात रुली वेंदी ही शाह बंदा मुंहिंजी नज़र में मुंहिंजी पंहिंजी पसंदि आहे जे सिंध मरी वेंदी काइनात रुली वेंदी